ही मां ख्वाजा आसिफ के डायरेक्ट मैसेज तो दियां केड़ी भी पोजीशन दे बैठो मुके तुझी का परवाह ना है मां के बुधाए तन तू हीरा मंडी जी पैदावार तो सिंधिन के धमकी बैठो तो दी त सिंधी शर पसंदन ए उनन के रस्तो विला कंदा से त इमरान वांगुर अंदर कंदा से तुझे वडन के ताकत न हुई तुझे पोयर नसरन के ताकत ना है ही तो के दिसी करे इन कैमरा में चोइंदो ख्वाजा आसिफ हीरा मंडी जी को तू पैदावार तू को बेनस्ल हुआ बेनस्ले दा झेड़ो भी न करण चाहंदा आहियूं पर मां तो के चैलेंज तो क्या है इते लाड़काने में सिंध हाई कोर्ट बार जे प्रेसिडेंट जी हैसियत में मां तो के चैलेंज तो क्या तू मुके अचे ते तू चैलेंज करे देखा तू मुके ते गिरफ्तार करे देखा रोड ब्लॉक कंदा से धाणो वणदा से कमू शहीद चेक जका चेक पोस्ट आ उते जो दंग आ सिंध पंजाब जो उनके बंद कंदा से तुझे रसद बंद कराइंदो तुझो अचण वञण बंद कराइंदो ख्वाजा आसिफ तो के चवा तो ख्वाजा आसिफ दे ख्वाजा आसिफ दे ख्वाजा आसिफ दे आसिफ तो के चवा तो जेंडी तुझो पार्लियामेंट में इजलास हुंदो उन डी पार्लियामेंट जे सामू अची धरणो हणंदो मैं उन डी उते अची एहतजाज कंदो मैं उन डी उते अची लांतू हणाइंदो मैं तू बदनस्ला तू सिंधिन जे खिलाफ ॻाल्हाईंदो तुंहिंजी या ज़बान कटे छिके ॿाहिरि कढंदासीं ॿीहर सिंधिन जे खिलाफ ॻाल्हाईंदे ऐं मां सिंधी जेके असांजा पार्लियामेंटेरियन्स आहिनि उनखे चवां थो त गैरत खाओ सिंध ते गैरत खाओ न खाईंदो त सिंध अहिड़ो हशर कंदव जो तव्हांजा नस्ल तव्हांजी औलाद सजाईंदे बि शर्म महसूस कंदा जे सिंध ते गैरत न अथव त माउ ते गैरत न अथव नंग ते गैरत न अथव त तव्हांखे सिंध ते बि गैरत न आहे तव्हांखे मां चैलेंज कयां थो ख्वाजा आसिफ जी ज़बान बंदि करायो जेके पार्लियामेंटेरियन सिंधी वेठा आहिनि उते पार्लियामेंट में ख्वाजा आसिफ ऐं ही जेको इंफॉर्मेशन मिनिस्टर आहे हिननि जो तारड़ इन्हनि बदनस्लनि जी ज़बान बंदि कराइनि उन्हनि खे चवनि सिंधियुनि जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो त सिंधी रिएक्ट कंदा ऐं रिएक्ट कंदासीं उहो तव्हां बर्दाश्त न करे सघंदव बदनस्ला भैंसा धमकी थो ॾे सिंधियुनि